तुम वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह अल्लाह फी अस्हाबी ला तत्तखिज़ूहुम गरज़म मिन बादी फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़दहुम फबिबग़दी अबग़दहुम वमन आज़ाहुम फ़क़द आज़ानी वमन आज़ानी फ़क़द आज़ल्लाह। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वअला आलिहि वअस्हाबिहि वबारक वसल्लम इन्नमा मसल अहल बैती कमसल सफ़ीनतिन नूह। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्मुक़िनीन वल्मुत्मइन्नीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मोहम्मद का नूर है। ताबा है आफ़ताब जमाले मोहम्मदी, देखे न जिस्म कौर तो उनका कसूर है। सिद्दीक़ आफ़ताब है, उमर माहताब है, उस्मा हया की जान अली लूतराब है। ऐ बुलबुलान गुंचाए गुलजार अहमदी, सल्लु अला मुहम्मद वाले मुहम्मदी। सलाह शरीफ सय्यदना व मौलाना व महबूबना मुहम्मद वाला आलिहि व अस्हाबिहि। सलाह शरीफ पढ़ो। वबारक वसल्लम अलैहि तस्लीमा। बड़ी शौक़ मोहब्बत से दुरूद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि वबारक वसल्लम अलैहि तस्लीमा। बिरादरान इस्लाम, कुरान करीमा सूरह अहज़ाब की आयत करीमा मुतमा जगह तिलावत कई आ। उन सां गॾोगॾु सरकारे दो जहान नबी आखिर ज़मान अशरफुल अव्वलीन वल आखिरीन खातमुन नबिय्यीन महबूब रब्बिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं पढ़ियूं आहिनि। इन्हनि आयतुनि में ऐं हदीसुनि में छा बयान थियल आहे, उन जे तशरीह खां अॻु में तमहीदी कलमात अवां दोस्तनि जे अॻियां अर्ज़ करणा आहिनि। गौर ऐं मुहब्बत सां ॿुधो, शौक़ सां ॿुधो, इश्क ऐं अदब सां ॿुधो। अल्लाह ताला असां तव्हांजे इन महफ़िल खे शल क़बूल फरमाए। दुनिया में जेकर अंधेरी रात हूंदी, कंहिं शख्स खे दरिया मां पार पहुचणो आहे, हुनखे ॿिनि शयुनि जे लाइ ज़रूरत पवंदी। हिकु मल्लाह हुजे, ॿेड़ी हुजे, ऐं उन मल्लाह खे ज़रूरत पवंदी त हू तारनि जे रोशनीअ ते निहारे सिमत क़िबलो सही समझी उन पासे खां ॿेड़ी हलाए पार पहुचे। जेकॾहिं उनखे ख़बर न पवंदी ओलह केॾांहुं आहे, ओभर केॾांहुं आहे, ॾखिण केॾांहुं आहे, उत्तर केॾांहुं आहे, केॾांहुं मूंखे हलणो आहे,
तो वो बेड़ी पार न पहुंचा सकें। अब समझो ना गाल। अल्लाह ताला जी ज़ात बरकात प्यारे हबीब सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बरकात जी निगाह तमाम दूर से निगाह हुजूर जे वक्त खां वठी करे क़यामत ताईं जेके दुनिया ते मुआमला थियणा हा, जेके ॻाल्हियूं थियणियूं हुयूं, जेके फितना फसाद अमन बुराइयूं या चङायूं थियणियूं हुयूं, वे सब अल्लाह ताला जी ज़ात बरकात असांजे हबीब खे इल्म अता फरमायो। हज़रत नबी करीम जी ज़ात बरकात जो ॿियो नंबर यार मुझे सुने हबीब जो सहरो हजरत अली अल मुर्तजा शेरे खुदा जो न्याणो नबी करीम जी ज़ात बरकात जो परवानो अमीर उमर रज़ी अल्लाह तबारक तआला अन्हु खां रिवायत आहे फरमाए थो मुनाफ़िक़न हुजूर जे इल्म में ताना हया हुजूर मिंबर ते तशरीफ़ फरमा था ऐं ऐलान करायूं त मदीने जा जेके बाशिंदा मर्दा सभु अचे हरम में इकट्ठे थियो। हुजूर मिंबर ते बीही फरमायो जेकी तव्हांखे पुछणो आहे मूंखां पुछो ऐं पाण जीअं जो शुरू थिया साहबी फरमाए थो क़यामत ताईं को दुनिया ते पखी न उॾामंदो जेको मुंहिंजे मुहम्मद आका मिंबर ते बयान न फरमाए। नारे तकबीर नारे रिसालत। साईं करीमन फरमायो ही दुनिया ते हादसा थींदा, ही दुनिया ते वाक़िया थींदा, ही दुनिया ते सितम थींदा, ही दुनिया ते ज़ुल्म थींदा, हेड़ा ज़ालिम अफ़राद ईंदा, बेदीन ईंदा, दज्जाल ईंदा, कज़्ज़ाब ईंदा, हर ॻाल्हि खे मुंहिंजे महबूबा का बयान फरमायो। साहबी फरमाए थो असांजा अकुल ख़ता थी विया, ज़हन कम छॾे ॾिनो त क़यामत ताईं जेका काइनात थींदी हिक ई ज़ात हिक ई मिंबर ते हिकिड़े ॾींहं में कीअं बयान फरमाए। फरमाए थो हफ़िज़हू मन हफ़िज़हू व नसियहू मन नसियह जंहिंजे हाफ़िज़ जी कुवत ई तंहिंखे के ॻाल्हि यादि बीठियूं जंहिंखे वेसरी विसरी वयूं भला साईं क़यामत ताईं जेके शयूं थींदियूं उहे हिकिड़े ई वक़्त में बयान करे केरु यादि करे सघे। सभु साईं बयान फरमायूं। उन में नबी करीम जी ज़ात बरकात इहो बि बयान फरमायो त हीअ दुनिया सॼी अंधेरो थी वेंदी, एतिरा ज़ुल्म थींदा, एतरी बेहयाई बेगैरती फैलवी जो पुट पंहिंजे मां जी लज न रखंदो। हमें त युस्बिहु रजुल मोमिनन व युमसी काफ़िरा, सुबुह जो मर्द मोमिन हूंदो, शाम जो काफ़िर हूंदो। शाम जो सुतो आहे मुस्लमान आहे, वेठो आहे मुस्लमान आहे, घर में क़ुरान करीम रखियो आहे, उथंदो त काफ़िर हूंदो। छा हुनजे ज़बान मां अहिड़ा गुफ़्ता निकिरंदा, हू चवंदो मां चर्चो थो कयां, हू चवंदो मां ख़ुशतबई थो कयां, हू चवंदो त मां तारीफ़ थो कयां, पर उहे जुमिला कुफ़रिया हूंदा, हुनजो ईमान ख़तम थी वेंदो। सरवर काइनात खे पुछो मुंहिंजा महबूब भला अहिड़े फितने जे दौर में अहिड़ी ज़ुल्मत में ही दुनिया जो दरिया जे असां लघूं त कहिड़े तरीक़े लघूं। दुनिया छा आहे दरिया, अलाए छा आहे बा। हज़रत शाह साहब बयान फरमायो फरमाए तो दुनिया सब दरिया को तारू तहमें के लहरन मजलुड़ी विया के ताल बिन तोड़ा, के लहरन मजलुड़ी विया के ताल बिन तोड़ा, पर जन जो इश्क साण अल्लाह लहर न लोडे उन्हनि खे। कहिड़े तरीक़े दरिया मां लंघूं, कहिड़ी असांखे ॿेड़ी आहे जंहिंजे ज़रिए पार टपूं, ऐं कहिड़ा सतारा आहिनि जिन खे निहारे हक़ नाहक जाइज़ नाजाइज़ पलीद पाक हलाल हराम मुबाह मकरूह जी असीं ॼाण मालूम कयूं। मुंहिंजे महबूब आका रुॻी फितना बयान कोन कया, रुॻी ज़ुल्मतूं बयान कोन कयूं, रुॻी अंधेरा बयान कोन कया, हुज़ूर अंधेरनि जी बि ख़बर ॿुधाई त दरिया मां पार पहुचण जे लाइ तारनि जो बि बयान कयो त ॿेड़ीअ जो बि बयान। ॿेड़ी कहिड़ी आहे, उहे तारा कहिड़ा आहिनि, उन्हनि जे मुतालिक़ इंशा अल्लाह ताला मां तव्हांजे अॻियां मुख़्तसर नमूने सां अर्ज़ु कंदुमि। रब्बुल इज़्ज़त जल मजदहू हबीब करीम जे सदके शहीद करबला जे सदके असां तव्हांजे ॿुधन खे शल क़बूल फरमाए। दुरूद मुंहिंजे मुस्तफ़ा ते पढ़ो बुलंद आवाज़। वबारक वसल्लम अलैहि तस्लीमा। वरी बुलंद आवाज़, वरी बुलंद आवाज़।
फितना भी बयान फरमाया, जुल्मतूं बयान फरमायूं, अंधेरा जेके इंदा से बयान फरमाया। ऐं वरी पाण ॿुधाइनि था त उन्हनि मां पार पहुचण जे लाइ ज़रिया कहिड़ा। जे मुसाफ़िर खे दरिया मां टपण लाइ ॿेड़ीअ जी ज़रूरत आहे, साईं करीमन ॿेड़ी बि बयान फरमाई। मुसाफ़िर खे ॿेड़ीअ में विहण खां बाद में ॿेड़ी हलाईंदड़ मल्लाह खे तारंदे निहारणो पवंदो आहे। मुंहिंजे हबीब करीम तारा बि बयान फरमाए। उहे तारा कहिड़ा, ॿेड़ी कहिड़ी, ॿ ॻाल्हियूं। तारा कहिड़ा आहिनि, नबी साईं हदीस आहे। साईं फरमाइनि था असहाबी कन्नुजूम, असहाबी कन्नुजूम बिअय्यिहिम मुक़्तदयतुम इह्तदयतुम। मुझा सहाबी सिद्दीक अकबर, फारूक आजम, उस्मान गनी, अली मुर्तजा, अबू तलहा, हजरत जुबैर, अब्दुल रहमान बिन औफ, जेके मु हबीब जा सहाबी आहिनि, ए आसमान जे सितारनि वांगुर आहिनि। इहे मां मुहम्मद जे फैज़ सां फैज़ियाब आहिनि, मुंहिंजे दीन खां वाक़िफ़ ऐं आगाह आहिनि, मुंहिंजे सुहबत में कमाल खे पतल आहिनि। इन जे पुठियां हलण सां तव्हांखे हक़ जी राह हासिल थींदी। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक। एतिरो मुंहिंजे हबीब खे पंहिंजा जान सार प्यारा आहिनि, सहाबी प्यारा आहिनि। अल्लाह तो जाने कुल हैरान। अब हज़रत इमाम हसन साईं मदीने पाक में जाओ, कहिड़ो सन हो, 3 सन हिजरी। इमाम हुसैन सुहिणो मदीने में जाओ, कहिड़ो सन हो, 4 सन हिजरी। यानी 10 साल नबी साईं मदीने पाक मखाग में मक्के में तबलीग कई आहे। घणा साल बा? पर बीरवा में 13 साल हुजूर मक्के पाक में तबलीग कई आहे ऐं 3-4 साल मदीने पाक में तबलीग कई आहे। इमाम हसन सुणे, हुसैन सुणे खे नबी साईं जे ज़ाहिरी ज़िंदगी जा 7-8 साल नसीब थिया आहिनि। इहे त मुंहिंजा साईं पोइ वॾा थिया आहिनि। मुहम्मदी दौर में त नंढी उमिरि वारा हा। अव्वल हबीब जे मथां कलमो पढ़ियो आहे, असहाबन पढ़ियो आहे, बच्चा घोरिया आहिनि, असहाबन घोरिया आहिनि, क़ुरान पढ़ियो, असहाबन पढ़ियो आहे, ज़ालनि ऐं नंगनि खे मुहम्मद करीम तां लुटायो आहे, असहाबन लुटायो आहे। पाण खे फतकाए मुहम्मद जे दीन जा होकार न आहिनि, असहाबन न आहिनि। उन्हनि जो एतिरो त शान आहे जो नबी फरमाए थो मां मुहम्मद सिज आहियां ऐं मुंहिंजा सहाबी आसमान जा सितारा। एॾो शान आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे परवाननि जो। तूं दुनिया जे हिन ख़लीफ़नि ते हिरियल आहे न, ख़ुदा जो कसम आहे, चमचेगीर न, हू वफ़ादार आहे, मुझे मुस्तफा जा जान सार। हजरत खब्बाब नबी करीम जो सहाबी आहे, काफरन साईं खे ॿधो आहे, बाहि जो ढेर करे उन ढेर ते लेटाइन। कंहिं लेटायो? काॾे ॻाल्हायो? काफरन। कंहिं बाबारी? काॾे वात पटे ॻाल्हायो? काफरन ॻाल्हायो। अब हो न, साईं जे जान जा कपिड़ा लाहिनि था, सहाबी खे नंगो करे उन्हें टांडन ते लेटाई था। हजरत खब्बाब खे चवंदा इस्लाम खे छॾ, अल्लाह जे दीन खां बाज़। चाहे तू काफ़िरो हे खल सड़ी वञे त वञे, वञी ॻाल्हि कान्हे का। हे मुंहिंजी ज़ुबान टुकिजी सघे थी पर ला इलाहा इल्लल्लाह खां बंदि नथी थी सघे। एतिरो सहाबी खे ईसा आयो आहे जो उन रत जान थका ॾिना आहिनि, खल फाटी थी पवे, सहाबी जे रत सां टांडा विसाणी था वञनि, उहा ईसा बर्दाश्त कनि था पिया पर मुंहिंजे मुहम्मद करीम जी दामन नथा छॾनि। वरी ॿाहिरि गीले था कनि, खब्बाब मरी वेंदे। समय तो गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते। मुस्तफा जा गुलाम हासे, गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते। अरे खुदा से डरने वाले मौत की परवाह नहीं करते। पहिरियां कलमे गोया सहाबी, पहिरियां बच्चन कुहान वारा सहाबी, पहिरियां मक्के जहिड़े शहर खे छॾण वारा सहाबी, मदीने में हिजरत करे वञण वारा सहाबी, नगन इज़तुनि खे लुटाइण वारा सहाबी, जबलनि जे चोटियुनि ते क़ुरान पढ़ण वारा सहाबी, मुहम्मद जे कदमनि खे चुमियूं ॾेई मरण वारा सहाबी हा। उन जो शान त अण खोटा खुटंदो ई कोन्हे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। सरवरे कायनात
मुख्तारे शख्सियात, मुफख्खरे मौजूदात, महबूब रब्बुल आलमीन, अशरफुल अव्वलीन वल आखिरीन फरमाई था अल्लाह अल्लाह फी असहाबी, अल्लाह ताला खां डिजो मुझे सहाबन जे बारे में गंदी गाल्हि न कयो, गंदो गुफ्तो न ॻाल्हायो। जे उन्हनि सां मुहबत रखी तंहिंजी मूं सां मुहबत, जे उन्हनि सां बुग़्ज़ रखियो तंहिंजो मूं सां बुग़्ज़ आहे, जे उन्हनि खे ईज़ायो तंहिं मूंखे ईज़ायो, जे मूंखे ईज़ायो तंहिं ख़ुदि ख़ुदा खे। ही हन तारा छा नबा हाओ तारा। हिकिड़े शख़्स कयो हज़रत अमीर उमर जे नाले जी उमर या उमर, अजीब ॻाल्हि आहे न, उमर या उमर। त जंहिंखे चयई सो वॾो आशिक़ रसूल हो, त जवाब ॿई ॻाल्हियूं इहो वरी कीअं। उन हज़रत अल्लामा रूमी रहमतुल्लाह अलैहि शेर पढ़ी ॿुधायो। हज़रत अल्लामा रूमी बयान थो फरमाए गुफ्ती पैगंबर सहाबी कन्नुजूम। साईं फरमाई था मुंहिंजा सहाबी आसमान जे तारनि वांगुरु ऐं तारे जा कम आहिनि ॿ। घणा बा? आसमान लाइ सिंगार ऐं शैतान जे लाइ उमर। आसमान जे लाइ तारा, ॻाल्हायो ॻाल्हायो, सिंगार ऐं शैतान जे लाइ उमर। फारूक आज़म मोहम्मद मुस्तफ़ा जे आशिक़नि लाइ सिंगार, शैतान जे लाइ वाकई उमर। उनमें का कमी कान्हे, का घटाई कान्हे का। जेको इस्लाम अमीर उमर जे दौर में फैलियो कंहिंजे दौर में कोन फैलियो। जेकी फुतुहात फारूक आज़म दौर में थी कंहिंजे दौर में कान थी। 3600 शहर फतह कयई। घणा बा? 4000 मस्जिदूं ठहरायई। 700 मस्जिदुनि में मिंबर रखाए जाम मस्जिदूं तैयार कराई। शाम में, ईरान में, रूम में, मिस्र में, हर जाइ ते मोहम्मद करीम जे दीन जा होका हलाए। कंहिं हलाया? हज़रत फारूक आज़म। दुरूद मुस्तफ़ा ते वंदा अहल बेती मुबारक वसल्लम अलैहि तस्लीमा। वरी शो के मोहब्बत वरी शो नबी करीम जी साथ का बरकात बयान फरमायो। तहां के जेकर दुनिया जे ज़ुल्मत वाले दरिया मां पार पहुचणो आहे, अवां खे अबूर करणो आहे, अवां खे मंज़र मक़सूद ते वञणो आहे, तव्हां खे मां तारा बि ॿुधायां थो, अवां खे ॿेड़ी बि ॿुधायां थो। तारा कहिड़ा आहिनि ऐं ॿेड़ी कहिड़ी आहे? तारा मुंहिंजे हबीब करीम जा सहाबी। केर? हबीब जा सहाबी। मता सम्झो वहाबी। अंगु मिले थो न, गुरजी पवंदा माण्हू घणा था। नबी करीम जा सहाबी जन साईं जी सोहबत कई, जन हबीब जा दीदार कया, जन हबीब जूं ज़ियारतूं कयूं, जन हबीब जे मथां जानियूं कुर्बान कयूं। जेके मुंहिंजे मोहम्मद करीम जा प्यारा दिल वारा। साईं भला ॿेड़ी केर आहे? ॿेड़ी आहिनि अहल बैत। केर बा? पर ॿियो मसइलो ॿेड़ी छा लाहे? उन में स्वार्थ जी ॻाल्हायो बा। पर हाणे वरी ॿेड़ीअ खे कुल्हे ते था खणनि। अजीब फ़लसफ़ो आहे न। हा कॾहिं ॻाल्हायो बा? दरिया ते वञो न, मल्लाह खे चओ ॿेड़ी में तरंदासीं कोन बाबा। छो? जे कुल्हे ते खणंदासीं। नबी साईं फरमायो त मुंहिंजा बच्चा अहल बैत हज़रत नूह जे ॿेड़ीअ वांगुरु आहिनि। छा त उन्हनि जी मुहबत जेका आहे जे ॿेड़ी पार पहुचण जो ज़रियो आहे, ॿेड़ी पार पहुचण जे लाइ हिकु वसीलो आहे, हीलो आहे। अहिड़ी तरह मुंहिंजे बच्चनि जी मुहबत, मुंहिंजे अहल बैत जी मुहबत, मूं नबी करीम जे सहाबा बरकात आल जी मुहबत पार पहुचण जे लाइ ज़रियो आहे। छा आहे बा? पर यादि रखो अल्लाह ताला जी ज़ात छा बयान फरमायो। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रिजस अहलल बैत वयुतहिरकुम तत्हीरा। ताकीद थो इरादो करे अल्लाह तव्हां त विञायो हा मां पलीदीअ खे ए अहल बैतो ऐं पाक करे अवां खे पाक करण। अवां खे हरी पाकई नसीब थिए जो पाण त पाक हुजो पर जंहिं ते निगाह कयो तंहिंखे बि पाक बनाए फिटो कर। पाण त पाक हुजो पर जंहिं ते निगाह कयो
कंहिंखे बि पाक करे छॾियो। नबी सनी साहब बरकात जो बचो हज़रत इमाम हसन अस्करी, इमाम हसन अस्करी रज़ी अल्लाह ताला अन्हु। इमाम हसन अस्करी साईं वक्त जे बादशाह जे मुक़ाबले में टक्कर में बादशाह साईं खे जेल में रखायो। हलंदे हलंदे अल्लाह जी कुदरत थी थे हिकिड़ो यहूदी मैदान में निकितो आहे, दावा थो करे त को मुस्लमान मौलवी, को मुस्लमान पीर, को मुस्लमान हाफ़िज़, को मुस्लमान हाजी, को मुस्लमान गादी नशीन मुंहिंजे मुक़ाबले में अचे। दावा कंहिं कई यहूदी छा भला कीअं मुक़ाबिलो चई या मां थो दुआ घुरां बरसात वसे या हू दुआ घुरे बरसात वसे। माण्हू ॼट छा तो समझे भाई ॻाल्हि हिते थे छा उन में त तूं मञी न ॿोलनि खे अंदर जा खोटा अथई दिलि सफ़ा कान अथनि। खाओ अल्लाह ताला जे प्यारे हज़रत इमाम हसन खनी ज़ाते गिरामी इमाम हसन अस्करी जेल में गिरफ्तार आहे। यहूदी ऐलान कयो आहे कुझु मूंसां टकर करे। कई गादी नशीन हुजन, कई वक्त जा वॾा वॾा जय्यद मुहद्दिस मुफस्सिर आलिम हुजन, कंहिंजी जा कान्हे का, सब को हैरान आहे त दुआ घुरां अला क़बूल पवंदी अला न, अला छा थींदो। उन यहूदी खे चवंदा भला तूं दुआ घुर, हू अञा हथ मथे थो करे त कारा ककर भरजी था। माण्हू टोलनि जा टोला थी हज़रत इमाम साईं वटि हसन अस्करी जेल में। साईं दुनिया गुमराह थी वेंदी, माण्हू काफ़िर थी वेंदा, बेदीन थी वेंदा, अलाह छा मुआमिलो आहे। यहूदी हथ मथे खणे थो त ककर भरजी था अचनि। साईं फरमाए थो मूं ॾे वठी अचोसि। साईं मुक़ाबिलो कंदुसि, हा मुक़ाबिलो कंदुसि। हज़रत इमाम हसन अस्करी खईं निगाह निहार मुझे नबी करीम जे ज़ात बरकात बचरे जी निगाह निहार, मोहम्मद करीम जे ज़ात बरकात आल जी निगाह निहार। साईं फरमाए तो वठी चोस मूं वटि। साईं खे चओ किबरा साईं बादशाह इजाज़त ॾिनी आहे, अवां जेल खां ॿाहिरि निकिरी हलो, मैदान में लखे माण्हू इकट्ठे थींदा मुक़ाबले जे लाइ, अवां बि दुआ घुरो, हू बि दुआ घुरो। साईं निकिरी आया ॿाहिरि, यहूदी जो आयो, इमाम फरमायो त हथ मथे खण ॾिसां अवन टेस्ट थे जे हा साईं हुन हथ मथे खणा ककर भरजी आया। हज़रत इमाम हसन अस्करी जल्दी जल्दी करे हिन जे हथ खां वठे थो पियो, आंगुर जे विच मां का शइ कढी थो वठे। जॾहिं हाणे दुआ घुर, हथ मथे खणे अॻे खां मैदान सफ़ा। माण्हू हैरान, इमाम हसन अस्करी खे चवंदा क़िबला ही था। पाण फरमाए थो का ॻाल्हि कान्हे का, यहूदीअ जे पीउ खे साह नाहे, इन जे माउ खे साह नाहे, इन जे जान में कुवत ई कान्हे का, हिन जी ताक़त कान ही। इहे ज़ालिम यहूदी आहिनि, इन्हनि अल्लाह जे नबीअनि खे शहीद कयो हो। हिकु शहीद थियल नबीअ जी हॾी हिन पंहिंजे आंगुर जे विच में फासाई, ॾिसण में कान थे आई। हथ खणी दुआ थे घुरी त या अल्लाह मां वाक़ई यहूदी आहियां, पर इहा तुंहिंजे शहीद नबीअ जी हॾी आहे, हिन जे सदके मींहुं वसा। ख़ुदा हिन हॾीअ ते निगाह थे कई तॾहिं जे कारा को नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक। हज़रत इमाम हसन से हाणे दुआ घुर, साजी दुआ घुरे, छाजी दुआ क़बूल पई, का ॻाल्हि ई कान थी आहे। इमाम साहब निहारे चए थो केरु आई, चए थो मां शेर ख़ुदा जो शेर आहियां, हसन अस्करी आहियां, नबी करीम जी ज़ात बरकात जो बचरो आहियां। यकदम कदमनि ते किरी चए थो किबरा मां दुनिया खे ॾाढो गुमराह कया हां, पर तूं रहबर पिया कयो आहे, हाणे मोटण कोन्हे को। मूं पलीद खे पाक बना, मूं बेदीन खे दीनदार बना, मूं गुमराह जी रहबरी कर, मूं काफ़िर खे कामिल बना। साईं जे हथ ते बेहत करे कलमो थो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। त अहल बैत एॾो पाक अल्लाह ताला बनायो आहे जो रफ़रमाए थो तव्हां पाण त पाक आहियो, तहिरकुम ततहीरा, अव्हां खे तमामु घणो थो पाक अल्लाह बनाए। अहिड़ा पाक अची वञो जो पाण त पाक हुजो, पर जंहिं ते तव्हांजी निगाह करम थिए तंहिंजा बि बेड़ा पार। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंदा अल्लाह फरमाए तो इन्नमा युरीदुल्लाह, तहकीक तो इरादो करे अल्लाह
लियुज़हिबान को मुर्रे जैसा अहलल बैत, ऐ अहल बैत तहमा पली जेके कढे अवां के सासा बनाए, वयतहिरकुम ततहीरा, ऐं अवां के पाक बनाए, साफ बनाए, अहिड़ा पाक जो पाण त पाक हुजो पर जंहिंखे निगाह थे तंहिंजा बि बेड़ा पार थी। अब अहल बैत इन लफ़्ज़ जे माना ते थोरो गौर कयो। इहा आयत आहे सूरे अहज़ाब में, वमन यक़नुत मिनकुन्न लिल्लाह, 22 सिपारे खां शुरूआती थिए, अॻिते ईंदे ते आयत ईंदी। इन्हे जी आयत जे अॻ में, इन आयत जे पुठ में कंहिंसां ख़िताब आहे रब्बुल आलमीन जो, मुंहिंजे सुहिणे मुहम्मद करीम जे कुंवारनि सां, नबी साईं जे निकाह वारियूं बीबियूं जेके मोमिननि जूं माइरूं आहिनि, मोमिननि जूं माइरूं आहिनि, उन्हनि सां ख़िताब आहे, अॻियां बि उन्हनि सां, पोयां बि इन्हनि सां। अव्वल अव्वल मुंहिंजे हबीब जा अहल बैत आहिनि, नबी करीम जूं कुंवारियूं, नबी करीम जूं अहल बैत। बैत अरबी में चइबो आहे घर खे, बैत अरबी छा चइबो आहे? घर में रहण वारियूं, से के आहिनि मुस्तफ़ा जूं कुंवारियूं, नबी करीम जे ज़ाता बरकात जे निकाह वारियूं बीबी साहबाऊं जेके मोमिननि जूं उम्महात यानी माइरूं आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात उन्हनि जो बि शान बयान फरमायो, उहे बि अहल बैत में आहिनि। ऐं ॿिया अहल बैत केर आहिनि? दुरूद मुंहिंजे हबीब ते सय्यदना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लम अलैहि तस्लीमा। जो शज़ा दुरूद शरीफ बुलंद आवाज़। नबी करीम जी ज़ात बरकात की प्यारी कुंवार हजरत उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका सय्यदा, नबी साईं जी कुंवार हजरत उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका सय्यदा, उहा आयशा जंहिंजे झोलीअ में मुंहिंजे हबीब आख़िरी दुनिया जा अयाम गुज़ारिया, उहा आयशा जंहिंजो घर मोहम्मद करीम जो गुंबदे खजरा, उहा आयशा सिद्दीका जंहिंजे शान में क़ुरान जी सूरत नूर सॼी भरी पई आहे। उहा आयशा हिकु दफ़े हज़रत ख़ातून जन्नत ऐं अम्मा आयशा जी पाण में कच हई पई। अम्मा आयशा खे ख़ातून जन्नत फरमायो, आयशा जी अम्मा तुंहिंजो अबो केरु, मुंहिंजो केरु? अजीब सारा हज़रत बीबी आयशा समझी वई, फरमाए थी तुंहिंजो बाबो हजरत मोहम्मद करीम, मुंहिंजो बाबो अबू बकर सिद्दीक। पर फातिमा ॿियो जवाब कहिड़ो? क़यामत जे ॾिहाड़े कुंवार कंहिंसां गॾु हूंदी? त ख़ातून जन्नत बि समझी वई, जाने थी क़यामत जे ॾिहाड़े कुंवार पंहिंजे मुड़ुस सां गॾु हूंदी। आयशा फरमाए थी ख़ातून जन्नत पोइ छा थी भाई? क़यामत जे ॾिहाड़े तूं अली मुर्तज़ा सां गॾु हूंदी, मां मोहम्मद मुस्तफ़ा सां गॾु हूंदी। उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका मुंहिंजे महबूब करीम जे ज़ात बरकात जी कुंवार, मुंहिंजे हबीब जी जान सार बीबी जंहिंजे शान में अल्लाह जो क़ुरान भरियो पियो आहे। अदा जेके ॿाहिरि बीठा हो, जेके मस्जिद में अचो त विढ़ंदव कान। अल्लाह जो कसम आहे, कलीद हुजे त पोइ ठहियो, बाक़ी जे पाक आहियो त खिली अचो। अचो ॾिसां त कहिड़ा पाक कहिड़ा बा बिना वुज़ू जे। अचो अंदरि, अचो बिस्मिल्लाह के बिस्मिल्लाह के सलाह करो। अल्लाह सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लम अलैहि वसल्लम। उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका सन फरमायो त नबी करीम जी ज़ात बरकात घर खां ॿाहिरि निकिता, व अलैहि मिरतुन मुरहलन, नबी करीम जे मथां चादर आहे जंहिंजे मथां चित्र आहिनि, गुल आहिनि। साईं आ चित्र चादर ढके ॿाहिरि निकिता आहिनि। फरमाईंदा त हज़रत फातिमा ज़हरा ॾे माण्हू मोकिलीनि था, अली मुर्तज़ा ॾे माण्हू मोकिलीनि था, हसनैन करीम ॾे माण्हू मोकिलिया। हज़रत अली, हज़रत हसन, हज़रत हुसैन, हज़रत फातिमा ज़हरा ऐं नबी करीम, ए थिया 5 तन।
घणा थिया 5 त समझो था 5 तन चबाए जिस्म खे 5 जिस्म प्यार वारा अल्लाह जे राज़ ऐं मोहब्बत वारा नबी सही ज़ात बरकत जो चादर आहे वा चादर साईं जे मथां पर ने चादर खे कुशादो करे खातून खे अंदर था चादर में आइन हसन खे अंदर था चादर में आइन हुसैन खे अंदर था चादर में आइन फातिमा खे अंदर था चादर में आइन पांच अगई चादर में आइन कमे तो अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती औ मौलाए करीम ही मुंजा अहल बैत ही मुंजा अहल बैत ये 5 ही हस्तियों एडो शान नबी सजो शान भी बेपायान आहे या न अली सजो शान भी बेपायान हसन जो शान भी बेपायान हुसैन जो शान भी बेपायान खातून जन्नत शान भी बेपायान अज मौक़ो जेको आ सो आहे शहादत जो जिक्र इन जे करे मां सिर्फ इन 5 तन पाक मझा 2 हस्तन जे मुतालिक ॻाल्हाईंदुसि जो टाइम इन में पूरो थी वेंदो इंशाअल्लाह ताला दिल सां वेही ॿुधो अल्लाह ताला दर्जो अता फरमाईंदो दुरूद मुंहिंजे दिल भर ते पढ़ो वरी बुलंद आवाज़ सां दुरूद हजरत इमाम हुसैन भाई मुझे नबी साईं जा नवास इमाम हसन साईं वडो आ वो सहर के जरिए शहीद हुआ आए तो मुझे हसन मुज्तबा जो शान नबी करीम जी ज़ात बरकत इमाम हसन के विलादत के वक्त में औरत मोकिलिन था बई वञो मुझे खातून जन्नत न्याणी के पुट जमंदो उन्हें जो वनी तहां दात वे केर आयूं एक अबू बकर सिद्दीक जी कुआर बराबर अबा खातून के बच्चो जनान केर आई अबू बकर सिद्दीक जी या दुश्मनी या ठेकेदार या अदालत आई तू दुश्मन जे तडे ते न वींदो दुश्मन के तडे ते अचन ॾींदो खातून जा बच्चा जमन था तापे वारी सिद्दीक अकबर जी कुआरा खातून दुनिया पर लड़े थी पई त अली सां गॾु विझारण वारी सिद्दीक जी कुआर बराबर सिद्दीक अकबर उहो प्यारो मुझे हबीब जो प्यारो वा अली जो प्यारो वा हसन जो प्यारो वा हुसैन जो प्यारो वा हर एक मुझे मोहम्मद जे प्यारे जो प्यारो हजरत बीबी अस्मा आई इमाम हसन से जावा नबी करीम जी ज़ात बरकत जी बच्ची के बच्चो जावा बीबी साहबा तकरी तकरी सरकार के दरबार में हमें था की आई अस्मा क़िबला से ताके मुबारक देना आई बच्चो त जावा पर रत कोन गलती थी पई आला रत खां बाद रत न कंदे करे खातून बि मासी पंदी अला छा तकलीफ़ थी पंदी अला छा साईं हमें था न का फिक्र जी गाल काने का मुजी न्याणी दुनिया जे मिट्टी मां ठहल काने का जो दुनिया जे औरत वांगुर रत ईंदो ये महीने वारे रत खां भी पाक आ निफास वारे रत खां भी पाक आ या अहरी त पाक आ लेके रत ईंदो ही कोन को ता सोचे ही कोन मुजी खातून जन्नत जे मुश्क मां ठहल सुभान अल्लाह अल्लाह मौलाना शाह अहमद रजा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैह मुझे महबूब जो वडो आशिक थी गुजरियो आ जंहिं उन्हें बुजुर्ग जी वफ़ात पे थे थी दिमश्क जे हिकिड़े वलीअ ॾिठो ख्वाब में त नबी साईं सहाबन सां गॾु बाबे जिब्रील खां बीठा मुझे तो क़िबला कीअं तशरीफ़ फरमा चाहो त मैं कहता अहमद रजा जो रूह हिंदुस्तान खां अचे पियो मां मोहम्मद उन्हें जे इंतज़ार में बीठो सुभान अल्लाह वाह वाह आला हज़रत हमें तो सैयद ज़ाहिरा तैयबा ताहिरा सरदार साफ अंदर जी पाक बाहर जी पाक सैयदा ज़ाहिरा तैयबा ताहिरा यानी खातून जन्नत तेरा हजरत इमाम समझाओ नबी से आया समय तो खातून पुत्र किथे आ मोकिलियो हुजूर हंज में खयो सजे कन में बांग
खबे में तकबीर सजे कन में ऐं खबे में ऐं तोवारा रिकॉर्ड ढगा विकणी पे घर जा टपर राग जरूर करा न त मोटरन सां माई नूर वञाए छॾे जेको घर में इहो त लाचार थो अबा न कर से बस घर जो अल्लाह ताला जे हबीब जे बच्चन जहिड़ो कंहिंजो बच्चो थींदो हां हज़रत इमाम हुसैन साईं चौथे सन में जाओ सागी बांग तकबीर कन में आई बई बचड़ा वॾा थियान नबी करी पंहिंजे ख़ातून जे पुटनि जा नाला पाण रखिया हसन बि हुज़ूर नालो रखियो आहे हुसैन बि हुज़ूर नालो रखियो आहे साईं फरमाइनि था पिया मुंहिंजे बचनि खां अॻु में कंहिंजो बि नालो हसन हुसैन कोन हुयो दुनिया जे अरब में इहे पहिरियां शहज़ादा हुया जंहिंजो हसन ऐं हुसैन नालो रखियो वियो आहे न कंहिं बादशाह जे पुट जो नालो हो न कंहिं दुनिया जे सरदार जे पुट जो नालो हो न कंहिं अमीर कबीर जे पुट जो नालो हो ॿई नाला पहिरियां हसन हुसैन मुंहिंजे हबीब रखिया आहिनि पाण फरमाइनि था पिया फातिमा जो नालो बि ख़ुदा रखियो आहे हसन हुसैन जो नालो बि ख़ुदा रखियो वॾा छा हुज़ूर साईं घर में आया चुमियूं प्यार कंदा हुआ नानी सां ॾाढी मुहबत हुयनि हिकु दफ़े हुज़ूर साईं वेठा आहिनि ख़ातून जन्नत आई अमां ॾे ख़बर बाबा अॼु सुबुह जो मुंहिंजा ॿई बच्चा निकिता आहिनि ख़बर न आहे काॾे विया साईं चवंदा हैदर करार जाचा कि भला उहो बि घर कोन आयो पाण हज़रत अली साईं खे वठी ॿाहिरि था निकिरनि ॿई बच्चा जाचण जे लाइ अञा थोरो अॻिते हलिया आहिनि असहाब किराम बि गॾु आहिनि अल्लाह जो मलाक ॾेई थो जे महबूब अव्हां जा ॿई बच्चा फलाणे कब्रिस्तान में बनी नजार कबीले जो कब्रिस्तान आहे उते ॿई बच्चा आरामी पिया आहिनि अल्लाह जे मलाक जो हिकिड़ो पर हेठों आहे ऐं ॿिए पर सां मथां हवा वेठो वाह 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 मुंहिंजे मोहम्मद जा प्यारा हिकिड़ो पर हेठों आहे ॿिए सां हवा पियो हणे साईं चवनि था पिया कहिड़ो मलाक हज़रत जिब्रील अमीन अरे तूं कीअं आहीं जैसे क़िबला खुदा ने जब अज़ल में नेमतें तक़सीम फरमाई खुदा ने जब अज़ल में नेमतें तक़सीम फरमाई लिखी जिब्रील के तकदीर में खिदमत मोहम्मद की मुझे मुक़द्दर आहे तव्हांजी खिदमत अव्हांजे बच्चनि जी ग़ुलामी अव्हांजे बच्चनि जी संभाल साईं जो खणी आया बच्चनि खे घर ॾे कोन ॾा ख़ातून जन्नत खे न्यापो मोकिलियो तुंहिंजा बच्चा लधान गणती न कजा सिधा मस्जिद में आया हमेशा सहाबी विहो पाण मिंबर ते चढ़ी ऐं पंहिंजे बच्चनि जो शान बयान करणु अबा को गौर कजो थोरो या न अर्शी सना कन नूरी सना कन खाकी सना कन मलक सना कन खलक सना कन मखलूक सना करे खालिक सना करे अरे हर शइ सना करे खुदा जी ऐं ख़ुदा जे हबीब जी मोहम्मद मुस्तफ़ा जी पर मोहम्मद मुस्तफ़ा मिंबर ते चढ़ी सना करे हसनैन करे साईं फरमाईंदा वियो सभु वेठा फरमाईंदा मुंहिंजा बच्चा ॾाढा शानदार आहिनि भला हाओ हमें था नाने नानी जे करे बि शानदार मामे मासीअ जे करे बि शानदार चाचे पुफीअ जे करे बि शानदार अबे अमर जे करे बि शानदार पर पंहिंजे ज़ात बासिफ़ात जे करे बि शानदार नानू केर थन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा शानदार आहे न नानी केर आहे खदीजतुल कुबरा जेका पहिरीं मोमिन थी मामू केर आहे हज़रत अब्दुल्ला तय्यब ताहिर हज़रत इब्राहिम हज़रत कासिम मुंहिंजे हबीब जा फर्ज़ंद ऐं मासूम केर अथन हज़रत बीबी ज़ैनब हज़रत रुकिया हज़रत उम्मे कलसूम मुंहिंजे नबी जूं नियाणियूं आहिनि चार ॾाढियां ॻाल्हि घणियूं चार इहो पक्को अक़ीदो रखिजां क़ुरान चए थो त नियाणियूं चार हदीस चए थी नियाणियूं चार सुन्नत जमात किताब चवनि था नियाणियूं चार शीयनि जो उसूल काफ़ी लिखे थो नियाणियूं चार हयातुल कुलूब लिखे थो नियाणियूं चार जलाल उयून लिखे थो नियाणियूं चार हर मुस्तनद किताब लिखे थो नियाणियूं जेके मञीनि चार तंजा ॾेरा यादि रखो सुनियो मसह में लिचक न ईंदी जबल हटे हटी सघे
पहाड़ पंहिंजे जाइ तां पोइ ते वञे त वञण ॾे, पर मोहम्मद जो आशिक़ पोइ ते करे न हक़ जी ॻाल्हि कबी, सच जी ॻाल्हि कबी, बेरिया ॻाल्हि कबी, बेख़ौफ़ ॻाल्हि कबी, बेबाह ॻाल्हि कबी, उहा ॻाल्हि कबी जंहिंमें ख़ुदा राज़ी हुजे, मोहम्मद मुस्तफ़ा त ॿाहिरिन खे उस त पिया नारो हणी कोन था। अञा इन पारे कश्मीर वठंदो बा, वरी नारो हणायो पर जोश सां बुलंदा हुआ। नबी करीम जी साहब जा ॿई बकरा मामे जे करे बि शानदार, मासन जे करे बि शानदार, बाहो चाचे जे करे बि शानदार, पुफियुनि जे करे बि शानदार। चाचो केरु आहे? हज़रत अकील। चाचो केरु आहे? हज़रत जाफ़र तैयार। उहो जाफ़र तैयार सलाह साईं ते बुलंदा हुआ। उहो जाफ़र तैयार जंगे मूता में शहीद थियो आहे, ॿई बाहूं कटजी थियूं पवन। नबी संजी ज़ात बाबरका फरमायो इन ॿिन्ही कटियल बाहुनि जे बदिले में अल्लाह ताला हज़रत जाफ़र खे जन्नत में पर ॾिना आहिनि। मां ॾिठो त जाफ़र मलाकनि सां गॾु पियो जन्नत में उॾां। हिकु दफ़े साईं वेठा फरमायो वालेकुम सलाम। सहाबी हैरान थिया कि भला कंहिंखे जवाब ॾिनो, कंहिंखे जवाब? बाण समय था पर आए तो जाफरंग यतीर माली मलाइकत फिल जन्नह। मां जाफर खे ॾिठो जन्नत मलाइक सां गॾु पियो उॾामियो, उन मूं खे ॾिसी मूं ते सलाम हरायो ऐं मां मोहम्मद करीम उन सलाम जो जवाब ॾिनो। हाणे मां तव्हांखे अर्ज़ु कयां, नबी से वेठा मदीने में, वेठा पंहिंजे मस्जिद में, जन्नत आहे पहिरियों आसमान, ॿियो न, टियों न, सतें आसमान खां मथां। उते पहुतो जाफ़र तैयार मलाइकनि सां गॾु उॾामे। नबी मथे तो निहारे सतई आसमान निगाह पे थी, जन्नत में ॾिसे थो त जाफ़र तैयार उॾामे थो। हुतां जाफ़र तो ॾिसे, हितां मोहम्मद मुस्तफ़ा तो ॾिसे, हुतां हू तो सलाम हराए, हितां ही तो जवाब ॾे। ॿुधाए जंहिंजे निगाह खे, जंहिंजे कन जे कुवत खे सतई आसमान नथा रोके सघनि, अरे उन खे पाकिस्तान परे थींदो? जेकर जाफ़र जन्नत मां सलाम पढ़े त जायज़ आहे, जे शाहपुर में को सलाम पढ़े तो मुल्लो मथुर जी वञे, छामे ना जायज़। अल्लाह ताला तौफीक ॾी मुस्लमान, मुंहिंजो मोहम्मद नबी ज़िंदा नबी आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा ॿुधे थो, मुंहिंजो मुस्तफ़ा ॾिसे थो। असां सलाम पढ़ंदा रहंदासीं, हबीब ॿुधंदा। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे ताकीद। नबी करीम जी ज़ात बाबरकात मां जाफ़र खे ॾिठो त मथे पियो थो उॾामे, ही त निगाह आहे। पर हिकु त साईं निमाज़ वेठा पढ़नि, निमाज़ पढ़ंदे पढ़ंदे हथों ॿार ड्रिबो कयो, हथ खे ड्रिबो करे पोइ तंहिंखां मोटाई। ॿाहिरां हिकिड़ो सहाबी पिया आयो, अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, मूं तव्हांखे ॾिठो निमाज़ में, मां ॿाहिरां भॼंदो पियो अचांसि त निमाज़ खे पहुचा वञी, अव्हां अॻियां बीठा आया, ओचितो ओचितो तव्हां हथ ॿाहिरि ॾिघो छाजे लाइ कयो? पर फरमाइनि था पिया जन्नत जा अंगूर पे थे लड़क, हथ जन्नत में पुॼे सो मुंहिंजे तुंहिंजे मथां हथ नथो रखे सघे, जंहिंजो हथ जन्नत में पुॼे सो जहन्नम मां ॿाहिरि नथो कढी सघे। इंशा अल्लाह ताला हबीब जे सदके रंग लॻंदा, असां पारां गुनहगार छुटंदा। हाओ ॿुधो मुंहिंजा भाइरो, नबी संजी ज़ात बाबरकात पंहिंजे बच्चनि जो शान बयानु कयो। जाफ़र चाचो अथनि शानदार, हाओ या न? ऐं पुफी केरु अथनि? हज़रत बीबी उम्म हानी, हज़रत बीबी उम्म हानी रज़ी अल्लाह ताला अन्हा। उहा बीबी जंहिंजे घर मां मुस्तफ़ा जो मेराज थियो, उहा बीबी जंहिंजे घर में जिब्रील बिना इजाज़त न पियो अचे, उहा बीबी साहबा जंहिंजे घर में जिब्रील मुहम्मदी कदमनि खे चुमियूं ॾेई दिलबर खे जाॻायो। हज़रत उम्म हानी बि पुफी शानदार, मामा शानदार, मासियूं शानदार, नानी शानदार, नानू शानदार, अब्बो अम्मा भी शानदार। अब्बो केरा? हज़रत हैदर कर्रार, उहो शेरे खुदा जब भी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था। अली से नारो छाला थे तो खैबर खैबर टुटे न बा
ऐं हाणे नारो वारो पाण थो टुटे। जब भी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था। अब आए मूंखे साल ॾे मूंखे ॾियो। जब भी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था, जो फरमाता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। अजीब मंजरा मुझे महबूब जे प्यारे सोट हजरत हैदर करार। जंग में वॾी शजात, जंग में वॾी दिलेरिया, जंग में वॾी बहादुरिया, पर अल्लाह जो खौफ एतिरे क़दुर आए तो है तरे करार के डपा ट्रिपहरी दी नमाज कदा थी वने। हबीब झोले में आरामिया हजरत अली जखन मां गोढ़ा था गलत। अब केर थो रोए अलीउल मुर्तज़ा नमाज ला रोए ऐं अलीअ जो बचरो सदां और नमाज न पढ़े। मुझे अलीअ खे कहिड़ो जवाब ॾे। हैदर करार नमाज़िया, हसन हुसैन नमाज़ियन, खातूने जन्नत नमाज़िया, मोहम्मद मुस्तफा नमाज़िया, करबला जा शहीद नमाज़ियन। को बि वली गाउस कुतुब नमाज़ी न। याद रखो मुंहिंजा भाइरो, ॻाल्हि अॻिते हलण सरा साईं ते पर भरंदा। वरी शो के मोहब्बत सां दुरूद। हजरत खातूने जन्नत दी शानदार त साईं बयान फरमायो ही मुंहिंजा बच्चा आहिनि नाने नानीअ जे करे शानदार, मामे मासिन जे करे शानदार, पुफिन चाचन जे करे शानदार, ऐं बे अमर जे करे शानदार, पर पंहिंजे वजूद जे करे बि शानदार। छो त ॿई शहीद आहिनि, ॿई हसन मुजतबा बि शहीद, हुसैन बि शहीद आहे। ॻाल्हाए हुसैन बि शहीद आहे। अगरि मूंखे हिन ते चिठी ॾेखारियूं मां चवां खे स्टेज ते ॾिजा, उन में हिकिड़ो सुवाल हो त साईं हुसैन हुसैन था चओ या बेअदबी आहे। उहो वीचारो जाहिल आहे, उहो इल्म वारो कोन्हे। इल्म वारो हुजे त निकिरी मैदान ते मूंसां ॻाल्हाए। के चिठियूं बिना नाले जे बिना बिस्मिल्लाह जे लिखण बेवज़ू तरह सां या बेअदबी आहे। मुल्क वादे को रूबरू ॻाल्हाए। हाँ लड़े को नथो वञा, हिते ॻाल्हायो, परीहं ॻाल्हायो, अरीहं ॻाल्हायो, सॼी ज़िंदगी ॻाल्हायो। छा परवारो अव्हां खे चैलेंज आहे ख़ुदा जे क़ुरान ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जे फरमान सां ॻाल्हायो। चिठियूं लिखी माइन वटि न ॾियो, चिठियूं लिखी घरनि में न ॾियो, निकिरी अचो मैदान में ॻाल्हायो त ख़बर पए न। अलहमदुलिल्लाह माना त कयो अचेव थी। इमाम हसन हुसैन जो नालो इहो वठण बेअदबी न आहे। सलात चाहे उम्मत जे मथां फर्ज़, नबी साईं जी सलात पढ़ण जलसे में या कचहरी में नबी साईं जो हिकिड़ो दफ़ो नालो अचे सलात पढ़ण फर्ज़ आहे, 3 दफ़ा ॾींहुं वाजिब आहे। अञा घणा दफ़ा नालो थो अचे त पोइ फर्ज़ वाजिब कोन्हे, पढ़े त भलो आहे। जेकॾहिं त कचहरी पई हले, जेकॾहिं तारे पढ़े वरी हर हर न पढ़े त गुनाह कोन्हे। इमाम साईं जो हिकिड़ो दफ़ो नालो अदब सां, ॿियो दफ़ो अदब सां, टियों दफ़ो अदब सां, पर जेकॾहिं सिलसिले कलाम में हसन हुसैन नालो अची त बेअदबी कान्हे, अली नालो अची त बेअदबी कान्हे, अबू बकर उमर उस्मान नालो अची त बेअदबी कान्हे। बेअदबी समझण वारा तोखे अदब ई कोन्हे को, पर तोखे अदब जी ख़बर ई कान्हे। आओ ॿियो सुवाल कयो साईं जे शहीद जहिड़ा आहिनि त ख़त्मु छो था ॾियो? ख़त्मु छा ॾिबो आहे त इहो दर्जो सवाब तुहफ़ो थी अॻिते पहुचे। अब जेरे जो तुहफ़ो कोन मोकिलिबो आहे, ॾाढा ॻाल्हायो, जेरे जो सुखी कान मोकिलिबी आहे। नबी साईं खे सलात पढ़ूं था या तुहफ़ो आहे, नबी साईं खे दुरूद पढ़ूं था इहो तुहफ़ो आहे। इमाम अल्लाह क़ुरान जो ख़त मोकिलियूं था तुहफ़ो आहे। असीं जेका दुआ घुरंदा हुन में लफ़्ज़ कहिड़ा हूंदा आहिनि, अल्लाहुम्मा बल्लिग़ सवा मा कराना व मा उहील इलैना हदीयतन तुहफ़तन। हदीयतन इहो तुहफ़ो हुसैन जे दरबार में सवाब जो मोकिलींदा रहंदासीं ऐं हुसैन जे दरबार में यादि रखंदा बि। दोस्तो मुझे हबीब आका जे बचन जी शहादत आहे, खफ़ी शहादत भी आहे, ज़ाहिरी शहादत भी आहे। हसन मुस्तफा जी शहादत लिखल शहादत आहे, हुसैन सुहणे जी शहादत ज़ाहिरी शहादत। हज़रत इमाम हसन भी शहीद,
ज़हर मिलियो हिकिड़ो दफ़ो न, 2 दफ़ा न, 3 दफ़ा न, 4 दफ़ा न, 8 दफ़ा ज़हर मिलियो। आख़िरी जेके ज़हर जा चकर आहे एतिरे क़दुरु दर्द आहे जो साईं जे जिगर जा टुकड़ा ॿाहिरि था निकिरनि। इमाम हुसैन अली मकाम पंहिंजे भाउ जे मथां जे बीठो आहे, चए थो मुंहिंजा दिलि बर हसन भाउ, हे ख़बर तोखे कंहिं ज़हर ॾिनो आहे, हेतिरो ज़ुल्म तोसां कंहिं कयो आहे, मूंखे नालो ॿुधाए। त चए थो मुंहिंजा भाउ मां चुगलखोर न, मां जेके न ॿिनि खे वेढ़ाईंदा आहिनि चुगलखोर उन्हनि खे ॿुधी छॾणो खपे। मां ॿिनि खे वेढ़ाइण वारो न आहियां, मूं अखियूं ज़हर विझंदे कोन ॾिठो आहे, गुमान अथमि जेकॾहिं मां गुमान जे करे कंहिंखे मारायां त मां क़यामत जे ॾिहाड़े मुहम्मद करीम जे अॻियां कहिड़ो मुंहिंजो सब्र आहे, तूं बि सब्र कर। हज़रत इमाम हसन साईं शहीद थियो आहे, इमाम हुसैन साईं उन जे लाश पाक खे खणाए जन्नतुल बकी में दफ़न करायो आहे। इमाम हुसैन मथो घारो कोन कयो, इमाम हुसैन कपिड़ा कोन फाड़ा, इमाम हुसैन जज़ा फज़ कोन कयो, इमाम हुसैन मुंहं ते गलनि ते ढक कोन लॻाया। अहिड़े कुंदर पगदार भाउ खे दफ़न करे मोटी आयो आहे, पर मुहर ते सब्र जी, ज़बान ते सब्र जी मुहर आहे, ख़ुदा जो ख़ौफ़ आहे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। का ॻाल्हि कान्हे, का ॻाल्हि कान्हे, ये सब बात जी पैदावार आहे, इख्तिलाफ आहे, दीन में ज़ियादती आहे, का ॻाल्हि ई कान्हे का। नबी से वफ़ात कई मातम न, अली से वफ़ात कई मातम न, हज़रत हसन शहीद थियो मातम न, ख़ातून जन्नत ञाता वई मातम न, या ॻाल्हि ई कान हुई, हुयो त सब्र हो ऐं शुक्र हो। अल्लाह बेटा खे बयान फरमायो, सुभान अल्लाह। हमें तो सब्र ऐं शुक्र खे हथ कयो मुहान, सब्र ऐं शुक्र खे हथ कयो मुहान, पिरीअ ते पाण पाणे ॿधंदुमि पटियूं। सब्र ऐं शुक्र खे मूं हथ कयो, हाणे गुज़र थी ॻाल्हि। मैं तो हू चवनी तूं मचा वातम वराए, अग अगराई जो करे खता सो खाए, पाद में पाए भी यकीने वारो की न की। सब्र हुजे शुक्र हुजे। हज़रत इमाम हसन साईं शहीद ज़हर जे ज़रिए शहीद, वरी मुंहिंजे सुहिणे हुसैन जो नंबर, हुसैन सुहिणो जंहिंजो शान सुन्नत जमायत मशहूर वली जे कामिल हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह बयान फरमायो। ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती, मुईनुद्दीन माना दीन जो मददगार, दीन जो मददगार। बादशाह पीरा मुहीउद्दीन, दीन खे ज़िंदा कंदड़, ही आहे दीन जो मददगार। हमें तो शाह हस्त हुसैन, बादशाह हस्त हुसैन, क्या बयान क्यों ख्वाजा अजमेरी, शाह हस्त हुसैन, बादशाह हस्त हुसैन, दीन हस्त हुसैन, दीन पनाह हस्त हुसैन। शाह हुसैना, बादशाह दीन हुसैना, दीन जी पनाह। सोचो ख्वाजा अजमेर जो बयान, सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद, सिर ॾिनई यजीद जे हथ में हथ, छो न ॾिनई? पलीद हो, फुल प्यारो हथ पाक, रंग वारो, शराब वारो, चरस वारो, सूटे वारो, डंडे कुंडे वारो, छो थो हथ ॾी? हुसैनिया त छो थो हथ मिलाई? बेशक सरदाद सिर ॾिनई, नदाद दस्त दर दस्त यजीद, हक़ाक़ बिना ला इलाहा हस्त हुसैन, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह दे मुहम्मदी बाग जेको पोखियो वियो उन खे पाणी सां आबाद न खून सां आबाद कयो आहे त मुहम्मद करीम जे बचड़े कयो। हुसैन 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 मिन्नी व अना मिनल हुसैन, हुसैन सिबित मिनल असबात, हुसैन मुंह मझो आहे ऐं मां हुसैन मझो आहियां। हुसैन ॾो हिटनि में हिकिड़ो शानदार, ॿियो हिकिड़ो हिकिड़ो शानदार, ॿियो हिकिड़ो एतिरो प्यारो, एॾो राज़ वारो। हुज़ूर जी ज़ात बरकात। हज़रत हैदर करार खे वठी जंगी ते विया,
पोइ ते ख़ातून जन्नत जो बचड़ो इमाम हुसैन सिंह घर खां निकिरी वियो आहे। ख़ातून फरमायो न जी बाबा जी अम्मा वञ पुट भाउ खे ॻोल्हे आ। ॿाहिरि निकितो आहे ॻोल्हींदे मदीने जे घिटनि में दुकान ते किथे नज़र कोन आयो, हरम शरीफ़ में नज़र कोन आयो, अचे थो मदीने पाक खां ॿाहिरि बाग। उन बाग में ॻोल्हींदे माण्हू केरु कोन मिलियो त इमाम हसन साईं पंहिंजे मुंहं सां ॻाल्हाए पियो त अदा हुसैन किथे आहीं? हिकु हरणी बीठी आहे तरे थी पई परे खां दाह करे हुसन मुश्तबा तुंहिंजे हुसैन भाउ खे हिकिड़ो यहूदी पंहिंजे घर में वठी वियो आहे। उन जो नालो सालिह आहे, तमामु सख़्त में सख़्त दीन जो दुश्मन आहे, कट्टर काफ़िर आहे। तुंहिंजे भाउ खे वठी वियो आहे, मां हरणी छा कयां? गवाही ॾियण लाइ मां तयारु आहियां। वठी हली त मां दर ते बीही हली शाहिदी साईं फरमायो हरणी बस तुंहिंजी शाहिदी थी मां थो वञा। अॼु सॾे तो साल निकिरी आयो साईं मुंहिंजे घर हल जीअं अधु हुसैन नंढो आहे इन खे न दुनिया जे माहौल जी ख़बर कान्हे। आए यहूदी जैसी ताईं मुंहिंजे नाने ते कलमूं न पढ़ंदी मां विखर ते न रखंदो मां। मोहब्बत है त कलमूं पर, बेदार आ त कलमूं पर, इश्क वारो आ त कलमूं पर, अदब वारो आ त कलमूं पर। वो मां तो वटि हलण जे लाइ तयार आ, हुसैन मां निखारण लाइ तयार आ। जेकर निकाईंदे त मां झंग जा जानवर वठी ते मथां शाहिद बीहारींदुमि। अल्लाह इमाम हसन उन हरणी खे सॾे थो या अय्युहा ज़बियत हलिया हरणी आई हाय मां शाहिद आहियां, मां गवाह आहियां। साईं फरमाए थो कहिड़ी शादी अथई? इन्हे तुंहिंजे भाउ हुसैन सुणे खे वरितो आहे, वठी पंहिंजे घर में आयो आहे, गिहले आयो आहे कि भला साईं इन्हे खे का ख़बर ई कान्हे का मुस्तफ़ा जे बचन जो छा शान। इते उहो सालिह नाले जेको कट्टर में कट्टर दुश्मन हो नबी करीम जो हरणी जो गवाही ॾिनी न हुनजी दिलि नरम थी पई। जेको हसन सुहिणा साईं तव्हां हलो मुंहिंजी दावत खाओ, मां वाइदो थो कयां अवां मुंहिंजे घर कदम रखो त मां कलमे पढ़णा चाहियां। साईं कलमो थो पढ़ाए मुस्लमान थियो आहे, घर जा भाती मुस्लमान था थियनि। साईं दावत खाई ॿई बचड़ा ॿाहिरि निकिता आहिनि। ओॾे नबी साईं ऐं हज़रत अली बि मोटी आया आहिनि। फरमाइनि था पिया ॿिए ख़बर हसन पुट काॾे विया हुयऊं? चवनि था नाना साईं मता मयारी बनाई तो ऐं बाबा अली जे काफ़रनि सां जंगूं पिए थे कयूं, असां बि काफ़रनि खे कलमा वेठे पढ़ाए। असां बेदीन कोन हुआसीं, बेकार कोन हुआसीं, असां बि कम सां लॻा पिया हुआसीं। तव्हां जंग सां किला पे फतह कया, असां काफ़रनि जा कल्ब पे फतह कया। एॾा दीनदार मुंहिंजे मुस्तफ़ा जा बच्चा। हिकु जरा आशिक़ बयान फरमायो हा हा कहिड़ा बच्चा, कंहिंजा बच्चा? ख़ातून जन्नत जा, हज़रत अली जा। कंहिंजा? हमें तो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी, वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी, वो अब्दुल्ला की पोती आमिना के पूर की बेटी। नबी सजी ज़ात बरकाते बच्चे जा बचड़ा हबीब करीम जे प्यारी हज़रत ख़ातून जन्नत झोली में निपाजण वारा वॾा क़ुरान करीम जा कारी ऐं हाफ़िज़, कारी ऐं आलिम हा, वॾा ज़बरदस्त जय्यद आलिम हा, मुहद्दिस हा, मुफ़स्सिर हा, क़ुरान हदीस जा माहिर हा, जाहिल कोन। सलाम करो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना वअला आलिही व असहाबिही व बारिक सल्ली अलैहि वरी बरनात गुरु वरी बरनात। बुजुर्गनि खां हज़रत इमाम हुसैन साईं जब पंहिंजे जीजल मां जे झोली में हूंदो हो, हज़रत ख़ातून जन्नत जंड खे हलाईंदे रब जो क़ुरान पढ़ंदी। क़ुरान पढ़ंदे हुसैन सुहिणो क़ुरान खे यादि कंदो हो, क़ुरान खे यादि कंदो हो। ख़ातून निहारे झोली वारे पुट ॾे हमें हुसैन अब्बा जी अम्मा हिते त तूं क़ुरान थो पढ़ी,
हिते मुंहिंजे झोले में त तूं रब जे कलाम जे तिलावतूं तवारूं लाइ वेठो आहे। ॿुधायो आहे त तूं शहीद में पोइ छा कने तमें तमाम का वॾी ॻाल्हि न आहे। अॼु मुहसिन जो वाइदो यादि कर, तुंहिंजे झोलीअ में जो क़ुरान थो पढ़ां दर करबला जे मैदान में पियो हूंदो, सिर नेज़े ते खणी वेंदा, ॿ टाके बि लॻा पिया वेंदा, त बि तुंहिंजे हुसैन जे ज़बान ते इहो ई क़ुरान जारी ऐं साईं करे ॾेखारियो। थोरी ॻाल्हि कान हुई, शहीद करबला पढ़ी ॾेखारियो रब जे क़ुरान करीम खे। छाजो ज़िद हो यज़ीद सां? पैसनि जो न, माल जो न, दुनिया जे बादशाही जो न। हुसैन साईं जो मक़सद दुनिया जी बादशाही न हुई। हुसैन ॾिठो त यज़ीद बेदीन आहे, यज़ीद अल्लाह जे हबीब जे शरीयत ते नथो हले। जेकॾहिं इन खे डर मिली, इन जी बेअत कई वई त रस्तो खुली वेंदो। इन जे करे मां का बि क़ीमत में ज़ालिम जी बेअत न कंदुसि, ज़ालिम जी बेअत न कंदुसि। हाणे हिते कोई मसालो सम्झो। हज़रत अबू बकर, हज़रत उमर, हज़रत उस्मान, इन जी हज़रत अली बेअत कई। कंहिं कई? जेकर ज़ालिम हुजनि हा त बेअत करे हा ॻाल्हायो। हुसैन साईं यज़ीद जी बेअत नथो करे त ज़ालिम त बाबो अली उहो ज़ालिम जी बेअत के कंदो? साबित हू ज़ालिम न हुया, अली साईं बेअत कई। ही ज़ालिम हुयो, हुसैन बेअत न कई। हक़ ते हलण वारा हा, जेको सही हो तंहिंखे मञूं, जेको ग़लति हो तंहिंखे न मञूं। असांजो बि इहो ई चवणु आहे त जेके हक़ ते हुया तंहिंखे मञींदासीं, जेको यज़ीद ना हक़ ते तंहिंखे न मञींदासीं। हज़रत इमाम हुसैन खां बेअत थो घुरे, साईं मुंहिंजी बेअत कर। गवर्नरी मदीने जी जेके चई समय तो साली पैदा नथो थिए, साईं मदीने शरीफ के छड़ीन था, मके पाक में आया। मके पाक में कूफे वारनि जा खत लगातार था, हिकिड़ो न ॿ न कई खत आया। खतन लिखण वारा केर हा? बा अथव ख़बर पर ॻाल्हायो नथा। खतन लिखण वारा केर हा? मुस्लमान सॾाइण वारा। पर खत लिखी वेठो छा कंदा हा? मिन शीयत अली। असां हुबदार आहियूं, वाह वाह मुंहिंजा शेर ख़ुदा जा बच्चा। हुसैन साईं ने हिकिड़ो न ॿ न कई खत आया आहिनि। ऐं माने आली मक़ाम खतनि खे पढ़ंदो रखंदो थो वञे। राति जो तहजुद जो टाइम आहे, हुसैन साईं तहजुद जे लाइ थियो आहे त दर ते ठक ठक थी। ॿार केरु आहे? साईं मां कूफे जो माण्हू आहियां। छा लायो आहीं? खत वॾो कढी ॾिनई, साईं जो पढ़ियो, उन में लिखे पिया थी तूं न ईंदे त पोइ जवाबदार तूं आहे। हली आहे हक़ जी बेअत ला, हक़ जे होके ला, दीन जे दर्द ला घबरा। इमाम आली मक़ाम सी खत खे पढ़ियो, अचे थो पंहिंजे भेण हज़रत बीबी ज़ैनब सां सलाह थो करे, बी तुंहिंजो छा ख़्यालु आहे? मुंहिंजो प्रोग्राम आहे त हलूं। पर थी भाउ मुंहिंजी बि सलाह त तयारी थी। मके में जेके सहाबी हा उन्हनि झलियो त साईं कूफे वारा ठग अथई, बेहया आहिनि, बेवफ़ा आहिनि। अली साईं खे इन्हनि शहीद कयो, हसन सोने खे इन्हनि ज़हर ॾिना, तोसां धोखो कंदा, महिरबानी करे न वञ। पर हज़रत शाह साहब बयान थो फरमाए, फरमाए थो कूफिन कागज़ लिखियो विझी विच अलाह त असीं ताबे तुंहिंजा तूं असांजो शाह। असीं ताबे तुंहिंजा तूं असांजो शाह। हे कर हेॾे आओ त तख़्त ताबे तुंहिंजे। साईं खतनि ते भरोसो करे ऐं पहिरीं पंहिंजे सोट हज़रत मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला खे मोकिलियो, मुंहिंजो एलची थी वञ, ॾिस त बेअत कनि था। आयो इमाम मुस्लिम पहुतो कूफे जे शहर में, हिकिड़े ॾिहाड़े में 40,000 कूफी बेअत कया। जनाबा 40,000 कूफी हिकिड़े ॾींहं में बेअत था कनि। इमाम आली मक़ाम यकदमि ख़त लिखे हज़रत हुसैन ॾे, हली आ साईं, मां सम्झां थो वफ़ादारी कंदा, बेवफ़ा न थींदा, इंसाफ़ कंदा, ज़ालिम न थींदा, तुंहिंजे चवण ते वधीक बेअत कंदा। इमाम साईं खे ख़त मिलियो आहे, मुंहिंजे सुणे हुसैन पंहिंजो काफ़िलो तयार। मुस्लिम जो ख़त बि आयो। हेॾे पोइ ते इमाम मुस्लिम साईं जा साथी जेके हुया उन्हनि सां ठगी कंदे
अब उबैदुल्लाह बिन ज़ियाद इब्न ज़ियाद गवर्नर आयो, उन्हें अगे गवर्नर खे लाहे ऐं पाण कूफे जी गवर्नरी संभाली। हज़रत इमाम हुसैन साईं उन्हें खत ते तैयार थी निकितो आहे, एॾे मुस्लिम साईं सां टकर शुरू थी थो वञे। इमाम मुस्लिम सां ॿ बचा गॾु हुआ, उन्हें ॿिन्ही खे हिकु शख़्स जे घर में रहाए थो जंहिंखे काज़ी शुरह सॾींदा। ॿई बचा ओढ़ा ऐं पाण तलवार हथ में घिटनि में रस्तनि में हले पियो। चौगिर्द जेॾे वञे ओॾे नाकाबंदी लॻी पई आहे, काबू लॻा पिया आहिनि माण्हू। साईं फरमाए हाणे छा कयां? हिकु करे खे खड़काए थो, अंदरां हिकिड़ी औरत निकिरी आई ॿुढड़ी, तो नालो अथसि अम्मा, महिमान खे टिकाईंदी। अदा केरु आहीं? अम्मा मां मदीने जो मुसाफ़िर आहियां। अल्लाह चाहे पी क़िबला मुस्लिम आहीं छा? फरमाए हाउ मां मुस्लिम बिन अकील आहियां, सदके वञा तुंहिंजे लाम वटि जाइ न हूंदी, मुंहिंजे घर में हली टिको, मां तव्हांखे टिकाइण जे लाइ तयार। ॿुधियो गौर सां, इमाम मुस्लिम साईं उन औरत जे घर में महिमान थियो, घड़ी खन गुज़री आहे। उन औरत जो पुटु आहे वॾो ज़ालिम, आयो देर सां पुछेसि ते बा काॾे? चए मां दोस्त ॾां कम सां। कहिड़े कम सां? ने मुस्लिम खे पे ॻोल्हियुमि। माई वीचारी डिॼी वई, अबा छाजे लाइ थे ॻोल्ही? अम्मा इन लाइ थे ॻोल्हियोमांसि त मूंखे बादशाह जे तरफ़ां ऑर्डर मिलियो आहे, जेकॾहिं तूं मुस्लिम हथ करे ॾींदे जेके पैसा चवंदे से ॾींदासीं, जेका मिल्कियत घुरंदे सां ॾींदासीं। इन जे करे मां मजबूर थी ॻोल्हण लॻो हां, सॼो ॾींहुं ॻोल्हियो सबर मुस्लिम मूंखे मिले ई कोन हुजे घर में। पोइ इहे चयो त इहो कोन भाग आहे ॾाढो। अबा औरत वीचारी ॿुढड़ी अकुल जी वियल, अबा ॻाल्हि न कजां, असां वटि वेठो अथई। किथे आहे? अबा मुंहिंजे सराणे जाइ ते सुतो पियो आहे, वठी थो ने भाउ वञे सिधो यज़ीदन वटि। हलो मुस्लिम साईं काबू लॻो पियो आहे, डोरी था कनि, मां मुस्लिम साईं खे चौधारी घेरो था कनि, सिपाही फौजी अची विया आहिनि। हाणे ही बि हैद करार जे घर जो डिॼणो त हो ई कोन साईं, विच में थियल हुआ, उन में तीर आहिनि। हज़रत मुस्लिम साईं तीर खणी ऐं मुक़ाबिलो शुरू कयो। होॾां जेतिरा बि कूफी हा, यज़ीदी हा, सालिम हुया, उहे सभई हनी अकेलो जवान आहे, पर सोचो त ईअं पूरे न पवंदासीं। उन लॻी आहे सरे थो, मां पाणी खणी आ, ॿुढड़ी पाणी खणी थी अचे, साईं पंहिंजे वात ते रखियो आहे, हुतां पथर जो लॻे इमाम मुस्लिम साईं जे चप ते, चप टुकजी थो पए, पाणी सभु रत थी वियो, पाणी जो रत थी वियो। त वरी साईं ॿियो पाणी घुरियो, वरी दुश्मन तीर हयो आहे, नंढो भॻो आहे, वरी रत थी वियो आहे। चाहियो थो ॿुढड़ी तूं पाणी न, मां सम्झां थो पियो मूंखे हिते जो पाणी नसीब कोन्हे, मूंखे हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा हौज़े कोसर प्यारी। हा हा इमाम मुस्लिम साईं खे पाणी नसीब नथो थिए, वठी था अचनि उन गवर्नर वटि। निभागो ज़ालिम बेदीन बेहया साईं खे मथे जॻह ते चाढ़ाए, उते शहीद कराए ऐं लाश खे मथां थो छॾाए, सिर खे नेज़े ते थो खणाए, दुनिया में पढ़ा ॾियारियो। जेको यज़ीद जो साथी थींदो तंहिंखे हीअ सज़ा मिलंदी, उन सां हीअ हालत थींदी, उनखे हीअ अज़ाब कयाणी। दुरूद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुस्लिम शहीद थियो, होॾे साईं जा ॿई बचड़ा जेके काज़ी शुरेह जे घर में हुया, काज़ी उथारे भाकुर पातनि, मथे ते चिमियूं ॾिनई त ॿई निहारे त लॻा काज़ी असीं सम्झूं था त यतीम थी वियासीं। कीअं ॼण तूं थो असांखे मथे ते हथ घुमाई, इहे यतीम जे मथे ते हथ घुमावा। हा अब्बा तव्हां वाक़ई यतीम थी विया हो, पर हाणे तव्हांजी तलाश अव्हां जे जात जे पुठियां दुश्मन आहे, मां ख़ुदि परेशान आहियां, तव्हांखे छा कयां? हलो तव्हांखे कंहिं जाइ ते रवानो वठी आया आहिनि। पंहिंजे पुट खे चई त मदीने शरीफ़ हिकिड़ो काफ़िलो वेंदी, ही ॿई बच्चा ने काफ़िले सां गॾे छॾ हलिया वञनि, मथां हिते रहिजी वञनि, हुन परे करे ॾिसनि इहो थो काफ़िलो वञे। ॿई बचड़ा भॻा, पर काफ़िलो अॻु रवानो थी वियो, हिननि खां छॾाइजी वियो, भुलिजी विया, फिरंदे फिरंदे हिकिड़े सिपाही जे हथ में थी विया। अरे हलो वठी आया इब्न ज़ियाद गवर्नर वटि, चए थो हिननि खे वठी जेल में दाख़िल कयो। जॾहिं जेल में पहुता, उन जेल जो जेको जेलर अफ़सर आहे उनजो नालो आहे मशकूर।
साहबा पुछंदा अदाब जो नालो छा है जैसे मां मशकूर आहियां पर सीने में मुस्तफा जे बच्चन जे मोहब्बत सां भरपूर आहियां घबराए जो न अवांखे जेल में न पर पंहिंजे झोलीअ में निंड कराईंदुसि अवांखे कॾहिं बि तंगी कान थींदी अवांखे कोई ज़ा कोन ईंदो ॿिन्ही बच्चन खे हंज में सुम्हारे थो ॿई दुआऊं था कनि ॾिसो ख़ुदा जो कसम जान वञे त वञण ॾे पर मां तव्हां मुस्तफा जे बच्चन जो वार जो नालो वठनि कोन पोइ भला हाणे हिते रहूं या वञूं जी मुंहिंजी सलाह त तव्हां शाम जे मुल्क ॾे निकिरी वञो उते मुंहिंजो भाउ थो रहे मां पंहिंजी मुडी थो निशानी ॾियांव या खणी उन खे वञी ॾिजो उहो ॾिसंदो तव्हांखे तंग न कंदो तव्हां लाइ सुख थी पवंदा आराम थी पवंदा उहा मुडी हिननि खे ॾिनी अथई ही राति जे पेट में रहनि पर मथां बि तकदीर बि छॾे थो जनी जेतिरियूं लिखियूं लोह कलम उन्हनि ओतिरियूं हिते घड़ियूं घारण आयूं हेॾे तदबीर मथां तकदीर अजल ऐं असल हयाती पूरी थियणी आहे ही ॿई बचड़ा निकिता कंहिं माण्हू ॿुधायो वञी इब्न ज़याद खे त साईं मशकूर जेलर ॿई बच्चा छॾे ॾिना वठी आया मशकूर फरमाए छा अरे छो बच्चा छॾिया अथई चए थो इब्न ज़याद अॼु मुंहिंजो तोसां कम क़यामत जे ॾिहाड़े मुहम्मद मुस्तफ़ा सां कम जे मां नबीअ जे बच्चन खे ईज़ायां हबीब जे आल खे ईज़ायां मुहम्मद जे कुल्हनि जी साहनि खे ईज़ायां त पोइ मुंहिंजे लाइ कहिड़ी वाह मां क़यामत जे ॾिहाड़े कहिड़ो कंदु खणंदुमि ॾिसो माराईंदोमांइ ॾिसो इहो सौदो क़बूल करे पोइ मूं इहो कमु कयो भली मूंखे तूं मार भली तूं मूंखे ईज़ा भली तूं मुंहिंजे जान खे टुकड़ा कर उन मशकूर खे शहीद कयो आहे ही बचड़ा राति जो निकिता आहिनि सफ़र कंदे कंदे गस भुलिजी थो वञे तव्हांजो फजर थियण वारी थी आहे सोचूं था साॻी जाइ ते आहियूं साॻियो ई शहर आहे अचे नहर जे किनारे में हिकिड़ो वण आहे उन वण जे पार में सुम्ही था ही सुता होॾे हिकिड़ी औरत शहर जी पाणी भरण लाइ आई अचे जो अंदर घिड़ी तो सुभान अल्लाह वन जे अंदरां ॿ नौजवान बच्चा आहिनि जंहिंजे नूरानियत जे करे ॼण सिज उभरे ई था कहा तुम कौन हो बच्चे बहुत ही प्यार से पूछा केर है बाबा ॿुधायो कहा तुम कौन हो बच्चे बहुत ही प्यार से पूछा यहाँ क्यों चुप के बैठे हो बहुत एतबार से पूछा ॿई बचड़ा जो पहता हा त सुता पिया हुजनि पेर न पिया खुपनि जंहिंखे बाउथी त ॻाल्हायो त नंढे रोई चयो अम्मा पेर ई नथा खुपनि पेरनि में निहार कंडा केतिरा लॻा अमड़ हुजे हा त मुंहिंजे पेर मां कंडो कढे हा जीजल मां हुजे हा त तकलीफ़ूं दूर थियनि हा अबो हुजे हा त तेल मखे हा सॼी राति कंदो कयो अथऊं सफ़र में मंज़िल खुटे ई कान थी पई भुलिजी सुलिजी वरी हिन जात जे पहुता आहियूं असां अॻई परेशान हाल में तूं केरु अबा मां तव्हांजी बानी मां तव्हांजी गोली आहियां तव्हांजे मथां सिर कुर्बान कंदमि घबरायो न हिकिड़े खे हिकु ई हंध ते खणे थी ॿिए खे ॿी हंध ते खणे थी पई दिलो पाणीअ जो मथे ते आहे खिलंदी पई थी चए त मुंहिंजा मौला अॼु मां मुहम्मद जे बच्चन जी बानी थी आहियां खणी आई घर में जंहिंजो पहती आहे वीचारी त उन औरत जो मुड़ुस जेको हो उहो हाज़ुर कोन हो हिननि खे मानियूं खाराए ऐं हिकिड़ा हंध आलीशान विछाए थी अबा इन ते सुम्हो फरमाए त अम्मा सुम्हण जे लाइ त तयार पर ख़बर न आहे असांजे बाबे मुस्लिम खे शहीद कयो वियो आहे उन जी लाश खे रखियो अथनि अलाए छांव में पट ते रखियो अथनि अलाए खट ते दफन कयो अथनि अलाए कोन इन घंटे में असीं ॻरी विया आहियूं अबा तव्हां आराम को सुबुह ख़बर पइजी हीले थी पिया निंड कान पई अचे पर नेठ आस्ते आस्ते थोरी का झुटकी अची वई त उन औरत जो मुड़ुस पिया थो पुछीसि मां काॾे वेहीं वियोसि मुस्लिम जे पुटनि खे ॻोल्हण अलाह छाला
ॾाढो इनाम मिलंदो, ॾाढा पैसा मिलंदा। फरमाए थी अबा तूं भुलिजी पियो आहीं, वो मुंहिंजा बर तूं भुलिजी पियो आहीं, एॾी ग़लती न कबी, दुनिया कारण दीन विञाए विला थियो कोन कबो। वाह वाह छा सा हमां तो फिरिया पसी फेण खरन खीर न चखियो, दुनिया कारण दीन विञाए विला थिया। का ॻाल्हि कान्हे का, क़यामत में मुस्तफ़ा खे मुंहुं छा ॾेखारींदे, अलीअ खे मुंहुं छा ॾेखारींदे, ख़ातून खे छा जवाबु ॾींदे, हसन खे छा जवाबु ॾींदे, हुसैन खे छा जवाबु ॾींदे। इन्हनि बच्चनि जो नालो न वठो, छो भला ताक़ीद पई करी। अञा ॻाल्हाइनि पिया, होॾे ॿई बच्चा जो सुता पिया हुआ, हिकिड़ो रोई उथी पियो आहे, ॿियो पुछे थो ॾे ख़बर छाजे लाइ थो रोई। चाहे तू हींअर मां ख़्वाब ॾिठो आहे, असांजो बाबो मुस्लिम जन्नत में नबी साईं जे दरबार में पहुची वियो आहे। पुछेसि तो नबी साईं बच्चा कोन आंदई, ॾिठो किबला ॼाण शहीद थी पहुचण वारा। उथी त भा भाकुर पायूं, उथी त कॿे खे गले लायूं, उथी त कॿे खे चिमियूं प्यार कयूं, वरी इहो भाकुर नसीब कोन थींदो, वरी दीदार नसीब कोन थींदो, वरी मुलाक़ात नसीब कोन थींदी। ही पाण में भाकुर था पाइनि, ॻाल्हाइनि था पिया। हुन ज़ालिम दर जो करो ज़ोरीअ लाइ अंदर घिड़ी आयो आहे, वार वॾा इहे वारनि खां छिके खटंदा हेठि थो लाहे, पट ते किरनि था पिया निहारे, चवंदा ज़ालिम अॼु असांखे गिहलींदो, सुभाणे नबी करीम खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदे। छा असां गिहलण जहिड़ा क्यों फातिमा ज़हरा को रुलाता है कफन में, दो फूल तो रहने दे मोहम्मद के चमन में। बिन्ही बचड़नि खे गिहले हलियो आहे, हेठि वठी थो पियो अचे, साल झले थी, उन खे धक हणी केराए थो, नौकर झले थो, उन खे केराए थो, भाउ झले थो, उन खे केराए थो, पुट झले थो, उन खे केराए थो, वठी बचड़नि खे सिधो नहर जे किनारे वॾे चवरी ॻाल्हि ॿुध। अवल मूंखे कह त मां नंढे भाउ खे फथ कंदे न ॾिसां। वॾो चए थो न न मां अवल क़ुर्बान थिया, नंढो चए थो अवल मां क़ुर्बान थिया। त ज़ालिम चयो बाबा हिकिड़ी ॻाल्हि कयो, जल्दी जल्दी फ़ैसिलो ॾियो, मूंखे वॾो इनाम मिलंदो। अल्लाह जे महबूब जे प्यारनि पाण में सलाह कई, भला बीर असीं वुज़ू था कयूं, बरकातूं नफ़िल रब जे शुक्र जो था पढ़ूं, जॾहिं सजदे में वञूं मथां तूं काती वहा जा, असां ॿई गॾु क़ुर्बान थियूं, अल्लाह जे राह में सजदे में सिर ॾियूं। तव्हांखे कहिड़ी ख़बर सजदे जी है? बोले किए साहिबा है मशहूर हमारा, सर देना इबादत में है दस्तूर हमारा। असां नबीअ जे बच्चनि जो दस्तूर आहे, कुसंदा हूं तब सजदे में, जमंदा हूं तब सजदे में। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तकबीर, नारे हैदरी। अदा अल्लाह जी ज़ात बाबरकत जे राह में बच्चा कुर्बान कराइण, अल्लाह जे राह में सिर कुर्बान करण, अल्लाह जे राह में जान जी बाज़ी लगाइण, ये कमाल आहे मुझे मोहम्मद मुस्तफ़ा जे बचड़नि। हाँ हुयो या न? हाणे बेदीन केने ॻाल्हायो, ॾाढे ॻाल्हायो, हाणे बेदीन केने, हाणे मुनाफ़िक़ केने, हाणे शराबी ज़ानी ज़ालिम लुटेरा केने, ऐं पोइ चमचागिरी न करी त मानी बि लॻे। वारे मुंहिंजा सुहिणा हुसैन साईं, होॾा ॿई बचड़ा बि शहीद थी विया आहिनि, हज़रत मुस्लिम बि शहीद थी वियो आहे, ऐं होॾे नबी करीम जी ज़ात बरकात नवासो हज़रत हुसैन रवानो थियो। रस्ते में ख़बर पई हुसैन जे साथियुनि खे, हुसैन साईं खे, त साईं मुस्लिम शहीद थी वियो। मुस्लिम जा बचड़ा अल्लाह जे राह में कुर्बान थी विया। हमें हाणे निकिता हूं मोटल महीनो, आया करबला जे मैदान में। 7 मुहर्रम खां पाणी बंदि, 8 तारीख़ पाणी बंदि, 9 तारीख़ पाणी बंदि, वींदे 10 जी रात थी आहे। उहे ई खतनि लिखण वारा हुबेदार पाणी बंदि था कनि, खाधो बंदि था कनि, हर शइ बंदि लॻी पई आहे। 10 जी रात मुंहिंजे शहीद करबला हज़रत इमाम अली मक़ाम वाइद फरमायो, नसीहत फरमाई ऐं पंहिंजे बचड़नि खे तकरीर फरमाई। उन में छा ख़िताब थियो? दुरूद मुस्तफ़ा ते फरमायो।
आवाज़ से बुलंद आवाज़ सय्यदना मौलाना मोहम्मद वाला आलिही व सहाबिही व अहले बैतिही व बारिक वसल्लम अलैहि वरीशों के मोहब्बत दरूद जो हजरत इमाम हुसैन थी बात फरमायो ए हलबे तो खबरदार सुबह अल्लाह दा मलाइका लांदा हथन में दफ्तर हुंदन उन्हें ते तहां जा नाला नोट कंदा सब्र कंदो त साबर लिखंदा बेसब्र थींदो त सब्र वारन में दाखिल न कंदा सिज भरियो दही जो सिज खमन जो सिज दुखन जो सिज हुसैन ने फरमाया यजीद आओ अज मुझे आखिरी वाज बुधो कने मानन त्यो साईं ए मनींदा ही कोन को छोथा वाज कयो हमें तो गाल सही आ वाकई कोन मनींदा पर मां ॾिसां थो तो जेके जहन्नमियतन में हिकिड़ो जन्नती बीठो हुसैन जी निगाह बेड़ी आहे इहे जेके बेदीन हन इन्हनि में हिकिड़ो दीनदार इहे जेके गुमराह हन इन्हनि में हिकिड़ो रहबरी वारो बीठो आहे इहे जेके जहन्नम जो ॿारन हन इन्हनि में हिकिड़ो जहन्नम खां आज़ाद बीठो वो कहिड़ो हज़रत हुर बेटा सुनो तो हुर हली आइयो माझी मर्दानू करबला में भी की पाण गई कुटे गाला 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 हुर हली आयो माझी मर्दानू त आया आशिक आग जो पतंग परवान मन राजी थे रसूल रब जो नबी तो नानू ही सिर सामानू घोट मथाऊं घोरिया अल्लाह या ही वीचारनि दोस्तनि लिखिया आहिनि शेर असांखे ॿुधायो हे शेर लिखिया अथनि असांखे ॿुधायो इन तकरीर में उहे कुझु अर्ज़ु कयां फरमाइश आहे न साईं मोहब्बत सभु कंहिंजी असां त नबीअनि जा वलीअनि जा गौसनि जा कुतुबनि जा ग़ुलाम आहियूं मुहम्मद जे सहाबनि जा ग़ुलामनि जा ग़ुलाम भिटाई साईं जो शेर बि आहिनि कुझु उर्दू बि आहिनि फरमाए थो करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं घेरो यजीद निसाम हूं जुबी जोड़ियाऊं कैसा घेरो कयूं की पाण सां तुंहिंजो भाउ जो ॿार मारजे लठ लठा लॻी पई हुजे तूं उन ॾे पाण खे बीही वञ अकुल चवंदो गाला गाला बाबा वो खणी तई पिया कयो मां झलिया वधीक कोन थो छो त पाटोड़े जा शौक़ीन हो न वसमड़ो थी वियो कम रंग लॻी आहे ॿाहिर जेकर तुंहिंजे भाउ सां केरु विढ़े त तूं ने दुश्मन खे विढ़ंदे या पाण खे कोई अजीब मंतक़ हमें तो करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं घेरो यजीद निसाम हूं जुंबी जोड़ियाऊं मुंह न मोड़ियाऊं पसीता तरार जो एॾा मुंहिंजे हबीब जा आशिक हा परवाना हा ॿिए शेर में छा साईं बयान फरमायो हमें तो कामिल करबला में आया जुंग जवान किथे करबला कामिल करबला में आया जुंग जवान धरती धुबी लर्जी थर थिलिया आसमान दुनिया हैरान छा 40,000 लश्कर छा 72 ॼणा अंदाज़ो लगायो धरती धुबी लर्जी थर थिलिया आसमान कर हुई कान हो नज़ारो नीह जो वरी ॿियो छा साहब ने करबला जे मौज़ूअ ते ॻाल्हायो हमें तो सस्ती शहादत जी निसोरो ई नास इहो ॾुख नाहे पर नास छा आहे बा कंहिं कयो
सैयदान वलीयान कामिलान फिट जे दरन ते वेही मुस्तफा जे दीदार करण वारो नबी से जो दीदार तो से करी चंद्र ने निहारे ये तो चंद्र तो में तो का शे काने का तो के जरी का मोहम्मदी हुस्न दी मिली है जो तू छा नहीं मुझे दिल में नारे तकबीर नारे रिसालत नारे तकबीर वो अल्लाह जो कामिल वली समय तो नास सख्ती शहादत जी निसोरोई नाज केरिंदा परूर निराज कजो करबला जहतनी जा काने इन्हें मसाले के समझे इन्हें फलसफे ते पहुंचे इन्हें फिक्रते हुन जे अकुल जी रसाई थे ये जहतन जो मकाम कोने ये मोहम्मद करीम जे आशिकन जो मकाम दुरूद बुलंद आवाज़ से मुस्तफा रात का सुबह जो इमाम साईं तकरीर फरमाया हजरत हुर्र हली आयो साईं फरमाए तो हुर्र तू मोहम्मदी बच्चन जो मेहमान जतो न साईं मां दरबान अवल इजाजत मिले तो मां जंगी जे मैदान में मन किथे साईं फरमाया तो न मेहमान मार कान कभी तो पेरन ते गिरी कि बिना अवल मुखे इजाजत मिले साईं मोकला था जन जंग में हजरत हुर्र आयो वडो मुकाबलो कंदे कंदे शहीद तो थे सरे तो सैन सोना हलिया इमाम से मथो आयो अचे हजरत हुर्र के खणे थो एक पासे का अकबर थो खणे बे पासे का हुसैन थो खणे बे पासे का हजरत अब्बास थो खणे चौथे पासे का कासिम साईं थो खणे ए जो खरन था तो जख्मी चल हुर्र जान चूर चला रग रग में तीर ते गजा घावन जान में एतरो तो दर्द आए इंसान इस तरह का बर्दाश्त का मथे आए पर हजरत हुर्र रोन जे बजा मुश्किल रहो अल्लाह हजरत हुर्र मुश्किल रहो हजरत हुर्र हुसैन पूछे तो हर मुश्किल जी कई गाल जैसो कि बला गोठ में मरा हां तो गोठ वाला कुल्हे कांदी चन अब्बो अम्मा खणिया बस तू त मुहर जो जो तू हुसैन कुल्हे कांदी चो अकबर मुखे कुल्हा दे खयो हजरत कासिम कुल्हा दे खयो हजरत अब्बास खयो जन जहरा कांदी हुंदा त के कहिड़ी गलती दीदी अब्बा हां मां मरा गोठ वाला खंदा तालिब खंदा शागिर्द खंदा दोस्त मौलवी खंदा तू मर दे के तारे वाला मित्र माट दोस्त खंदा के त चंदा मरी तो चमू जो छुटी जान पर बस तो हजरत हुर्र जो जंजा कुल्हे कांदी मुझे मोहम्मद करीम जा बचरा खणी ते रखूं हुसैन सनो रूमाल सा चप थो के हुर्र जी साईं तू जल्दी जल्दी मुझे नाने जे दरबार में न्यापो पहुंचा जा कहरो वाह वाह बेटा सा फरमाए तो कूफी करबला में पानी न प्यारीन उते अली शाह के शहजादा सारीन निकरियो निहारीन त मोट मोहम्मद कारणी इमाम अली मकाम जो हजरत हुर्र शहीद जो हाने केर मैदान में वने हजरत अब्बास अलम बरदार अलम झंडो खणदड़ झंडो खोड़ींदड़ न खणदड़ इस्लामी कुल्हे ते झंडो खणी हलंदा त मता को भुलजी पे इस्लामी सिपाही खबर पे सही मोहम्मदी टोलो वने हां हजरत अब्बास घर में आयो इसे हजरत बीबी सकीना सा परेशान पूछे तो पुट केड़ी आला चाचा बाबा के त चई नथी सघां मुखे च आओ चाचा वजे पीछे में निहार असगर दी उम्र वडी आ चप सुकी रहन ज़बान चपन ते पहतिया रंग जर्द थियो मुझे दिल भर भा के चोथुनी खाटी करे पानी जो जरो नसीब न थियो वन इन इलाको पानी खणिया हजरत अब्बास खली खया तलवार हथ में खया निकरी तो परे घोड़े ते सवार ललकारिंदो हकलूनींदो यजीद जे विचा पै दरिया जे किनारे ते पतो पानी खई करे मोटे तो पियो यजीद तलवार हयवन ये बाह कटी आ वरी हिन में तो
हीअ कटिया ज़बान सां टपन सां तो झले ॼण तीर खलीअ में लॻो आहे ऐं पाणी वही थो वञे तॾहिं सॾे के थो मुंहिंजी अम्मा सकीना मां त वॾा वस कया पर मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे हाणे चौगिर्द फिरी आया हज़रत अब्बास ऐं शहीद थी घोड़े खां हेठि जो आयो त घोड़ो ख़ाली मुहम्मदी बचरनि जे तंबुले हलण जंहिं अम्मा मोकिलियो हो पाणी लाइ उहा तंबो जे बिथनि खां थी निहारे किथनि खां थी निहारे निहारींदे ऐं कंहिं महिल चए थी त बाबा हेॾे त निहार चाचो अब्बास कोन अथई घोड़ो ख़ाली मोटो थो अचे बेटा घोट बयान फरमाए थो घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहं हरा कॾहिं मझ कोटनि त कॾहिं राहीर न जा कॾहिं कहिड़ो मामिलो आहे कॾहिं कहिड़ो मामिलो आहे मुंहिंजे हबीब जा बचरा वारे ते था मैदान में अचनि हाणे हुसैन सोचियो त कंहिंखे मोकिलियां ख़बर तॾहिं पई जो पेरनि में हिकिड़ी ॿुढड़ी औरत किरी पई मथे अम्मा मथे थी मथे अम्मा मथे केरु आहे साईं मां आहियां अम्मा ॾे ख़बर साईं तुंहिंजा बच्चा शुरू थी विया मां तुंहिंजी बानी आहियां मूं तोखे हंजुनि ते खणी न पायो मुंहिंजो नौजवान पुट अब्दुल्ला बिन वहब कल्बी उहो बि तो तां क़ुर्बान थियण लाइ तयार आहे अवल उन खे मोकिल मैदान में वञे मथां क़यामत ते रिहारे ख़ातून जन्नत जे दरबार में मां मयारन थी पवां त तो ॿुढड़ी मुंहिंजा बच्चा वेठे कोठाई तो वेठे अखियुनि सां ॾिठ साईं खे सताए थी जे मां पंहिंजे पुट शादी हाणे कई आहे अञा 2-3 ॾींहं मस थिया आहिनि